हिन वीडियो में असीं प्रोबेबिलिटी जे अंदरि मौजूदु वजदानी सम्झ खे सम्झण जी कोशिशि कंदासीं। त हलो हिकिड़े मिसाल ते था हलूं त असां वटि हिकिड़ो छको आहे जेको असां घुमायूं था, त असां वटि कहिड़ा अंग अची सघनि था। त असां वटि 1, 2, 3, 4, 5 ऐं 6 इहे 6 ई अंग अची सघनि था। ऐं अगरि असां पंहिंजो पाण खां सवाल कयूं त इन जो इम्कानु छा आहे त अगरि असां इहो छको गोल घुमायूं त असां वटि जेको अंग अचे उहो 2 या 2 खां घटि अचे, मतिलबु टू लेस देन और इक्वल टू 2 अचे। असांखे ख़बर आहे त छके में अगरि 6 मुंहं हूंदा आहिनि त मतिलबु 6 मां को बि अची सघे थो, त असां वंड 6 सां कंदासीं। ऐं असां वटि 1 ऐं 2 इहे 2 अहिड़ा अंग आहिनि जेके 2 या 2 खां घटि आहिनि, त मतिलबु असां मथां लिखंदासीं 2, छाकाणि त इहे असांजी मिलियल रिक्वायरमेंट्स ते पूरा था लहनि। त 2 वंडिया 6 जेका बराबरि थींदो, अगरि असां ॿिन्हिनि खे ॿिनि सां वंड कंदासीं त असां वटि इम्कानु 2 या 2 खां घटि जो 1/3 अची वेंदो। हाणे अगरि असां हिकिड़ो ॿियो सुवालु खणूं जंहिंमें असां पंहिंजे पाण खां पुछूं त इन जी प्रोबेबिलिटी या इम्कानु छा आहे त अगरि असां उहो छको घुमायूं त असां वटि जेको अंग अचे उहो 3 या 3 खां वॾो अचे, मतिलबु ग्रेटर देन और इक्वल टू 3 अचे। त हाणे असां वंड त 6 सां ई कंदासीं छाकाणि त छके में मुंहुं 6 हूंदा आहिनि, पर ॾिसो त असां वटि 4 अहिड़ा अंग आहिनि जेके 3 या 3 खां वॾा आहिनि, जंहिंमें असां वटि 3, 4, 5 ऐं 6 आहे। त मतिलबु असां 4 अहिड़ा अंग जेके अची सघनि था जेके 3 या 3 खां वॾा आहिनि, त मतिलबु असां मथियां 4 लिखंदासीं जेके असांजी रिक्वायरमेंट्स ते मीट थो करे। हाणे असां हिन खे हल था कयूं त 4 वंडिया 6 बराबरि थींदो 2/3 जे। त हिननि ॿिन्हिनि मां उहो कहिड़ो अंग आहे जंहिंजे अचण जो इम्कानु वधीक आहे? छा 2 या 2 खां घटि वारो वधीक अची सघे थो या 3 या 3 खां वधीक वारो वधीक अची सघे थो? त 2/3 जेको अंग आहे उहो वॾो आहे 1/3 खां। त मतिलबु असांजो जेको 2/3 आहे या 3 या 3 खां वधीक अचण जो इम्कानु जेको आहे उहो वधीक आहे। इन खे ईअं बि सम्झी सघिजे थो त 3 या 3 खां वधीक अंग अचण जो जेको इम्कानु आहे उहो 2 या 2 खां घटि अंग अचण जे इम्कान खां वधीक आहे, छाकाणि त असां वटि 2/3 जेको अंग आहे उहो 1/3 खां वॾो अंग आहे। त मतिलबु 3 या 3 खां मथे अंग अचण जो जेको इम्कानु आहे उहो वधीक आहे, उहो वधीक प्रोबेबल इवेंट आहे 2 या 2 खां घटि अचण जो। हाणे असां मथे चार्ट में बि ॾिसी सघूं था त जेको 1 ऐं 2 आहिनि ऐं 3 या 3 खां वधीक आहिनि, उन में असां वटि ॿीणा अंग आहिनि 1 ऐं 2 जे मुक़ाबले में। जीअं त हिते बि ॾिसी सघो था त हिते मथे 2 आहिनि ऐं हुते असां वटि 4 आहिनि। त जेको अंग जेको वॾो हूंदो आहे उन जे थियण जी जेका मुमकिनात हूंदी आहे, जेका पॉसिबिलिटी हूंदी आहे, उहा वधीक हूंदी आहे उन अंग खां जंहिंजो थियण जो प्रोबेबिलिटी जो घटि अंग हूंदो आहे। हाणे अचो त प्रोबेबिलिटी जी रेंज ते अचूं था त मतिलबु केतिरी घटि प्रोबेबिलिटी थी सघे थी ऐं प्रोबेबिलिटी केतिरी वधीक थी सघे थी। त पहिरें सवाल ते अचूं था त प्रोबेबिलिटी घटि में घटि यानी केतिरी लो, माना हाउ लो थी सघे थी, माना केतिरी घटि में घटि प्रोबेबिलिटी असां वटि अची सघे थी। ऐं तव्हां छा था सम्झो त घटि में घटि केतिरी थींदी? अचो त हिन खे हिकिड़े मिसाल जी सूरत सां सम्झूं था। त असां इहो साॻियो ई छके वारो मिसाल खणूं था त इन जी प्रोबेबिलिटी छा थींदी त अगरि असां इहो छको गोल घुमायूं त असां वटि 7 अंग अचे। हाणे तव्हांखे ख़बर आहे त असां वंड 6 सां कंदासीं छाकाणि त असां वटि जेको छको हूंदो आहे उनजा मुंहं 6 हूंदा आहिनि, पर छके में जेका 6 अंग हूंदा आहिनि, छा उन्हनि मां को बि 7 हूंदो आहे? तव्हां मथे ॾिसो त इन्हनि मां को बि 7 आहे? त को बि अंग 7 न आहे। त मतिलबु इहो 0 थी वेंदी ऐं 0 खे 6 सां तव्हां वंड कयो या ज़र्ब कयो, 0 कहिड़े बि अंग सां ज़र्ब थिए या वंड थिए त उहो 0 थी वेंदो आहे। इन जो मतिलबु त 7 जे अचण जी जेका प्रोबेबिलिटी आहे उहा 0 आहे। ऐं अगरि कोई असांखे चवे त कंहिं इवेंट जे थियण जी जेका प्रोबेबिलिटी आहे उहा 0 आहे, त असां हुनखे चवंदा आहियूं त उहो हिकु इम्पॉसिबल इवेंट आहे। इम्पॉसिबल जो मतिलबु हूंदो आहे नामुमकिन इवेंट आहे, मतिलबु त अहिड़े क़िस्म जो इवेंट थी ई नथो सघे, अहिड़े क़िस्म जो मामिलो थी ई नथो सघे। अचो हाणे ॾिसूं त प्रोबेबिलिटी वधि में वधि केतिरी थी सघे थी, माना मैक्सिमम केतिरी थी सघे। इन खे मिसाल जी सूरत में सम्झूं था। अगरि असां खां कोई पुछे हा त अगरि असां इहो छको गोल घुमायूं त असां वटि केतिरी प्रोबेबिलिटी आहे जो असां वटि जेको अंग अचे उहो 1 ऐं 6 जे विच में अचे। त हाणे असां वटि जेको छको आहे उन में 6 मुंहं आहिनि ऐं उन में 6 अंग आहिनि, त असां वंड 6 सां कंदासीं। ऐं असां अगरि ॾिसूं त असां वटि जेके अंग आहिनि 1, 2, 3, 4, 5, 6, मतिलबु 6 ई अंग अहिड़ा आहिनि जेके 1 या 6 जे विच में आहिनि ऐं 1 या 6 जे विच में आहिनि। त मतिलबु 6 वंडिया 6 प्रोबेबिलिटी थी वेंदी, मतिलबु 6 वंडिया 6 1 थी वेंदी। त असां वटि जेका मैक्सिमम प्रोबेबिलिटी हूंदी आहे उहा हूंदी आहे 1। मतिलबु इहो हिकिड़ो अहिड़ो इवेंट आहे जेको लाज़मी थियणो आहे। ऐं कोई अगरि असांखे चवे त कंहिं शइ जी प्रोबेबिलिटी 1 आहे त मतिलबु उहा शइ लाज़मी थियणी आहे, मतिलबु इट इज़ डेफिनेटली गोइंग टू हैपन। त मतिलबु असां वटि जेका वधि में वधि प्रोबेबिलिटी हूंदी आहे उहा 1 हूंदी आहे ऐं जेका असां वटि घटि में घटि प्रोबेबिलिटी हूंदी आहे उहा 0 हूंदी आहे। असां वटि का बि नेगेटिव में प्रोबेबिलिटी न हूंदी आहे ऐं न ई 0 ऐं 1 जे खां वॾी प्रोबेबिलिटी हूंदी आहे।
पर तव्हां चई सघो था त असां त अंग ॾिठा आहिनि जेके वॾा हूंदा आहिनि, जीअं हाणे असां वटि छबी ॾिठल आहे या ॿिया वॾा अंग बि असां ॾिठा आहिनि। त जॾहिं असां वॾनि अंग जे बारे में ॻाल्हाईंदा आहियूं त असां परसेंटेज जे बारे में ॻाल्हाए रहिया हूंदा आहियूं, ऐं असां वटि अगरि प्रोबेबिलिटी 1 आहे त उहो 1 बराबरि हूंदो आहे 100% जे। त मतिलबु प्रोबेबिलिटी अगरि असां वटि 1 अची वञे थी त मतिलबु उहो इवेंट लाज़मी थियणो आहे ऐं उनजी परसेंटेज 100 आहे। ऐं अगरि कोई चवे त कोई अमल 110% पक आहे मूंखे थींदो, त उहो मतिलबु उहो 1.1 जे बराबरि थी वेंदो, उहो ग़लति थी वेंदो, उहो हक़ीक़त में 100% ई आहे। ऐं ईअं असां वटि इम्पॉसिबल इवेंट्स या 0% प्रोबेबिलिटी वारा बि हूंदा आहिनि ऐं 100% प्रोबेबिलिटी वारा इवेंट्स बि हूंदा आहिनि। पर कुझु प्रोबेबिलिटीज़ अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके नेक्स्ट टू इम्पॉसिबल या लाज़मी थियण खां थोरा घटि हूंदा आहिनि। मतिलबु जेके असां चई सघूं था त तमामु घणी प्रोबेबिलिटी हूंदी आहे उन्हनि जे थियण जी, माना 1 जे सफ़ा वेझो हूंदी आहे, या तमामु न थियण जी प्रोबेबिलिटी हूंदी आहे पर 0 खां थोरी मथे हूंदी आहे। ऐं अगरि तव्हां खां कोई पुछे त छा सुभाणे सिजु उभरंदो, त तव्हां चवंदव हा बिल्कुलु उभरंदो। पर थी सघे थो सुभाणे को अहिड़ो वाक़ियो थी वञे जो सिजु न उभरे, या धरती पंहिंजे गोले मां निकिरी वञे ऐं ॿाहिरि करे निकिरी वञे ख़ला में। त मतिलबु त इन थियण जो तमामु घटि इम्कान आहे, पर थी सघे थो। त तंहिं करे अगरि असां इन जी प्रोबेबिलिटी कढूं त छा प्रोबेबिलिटी थींदी त सुभाणे सिजु उभरंदो, त असां चवंदासीं त सिजु बिल्कुलु उभरंदो ऐं इन जी जेका प्रोबेबिलिटी आहे उहा तक़रीबन 1% जे वेझो आहे, मतिलबु 0.9999999999 ऐं असां ईअं खोड़ सारा 9 लिखी सघूं था। पर असां उहा 0 खां पोइ घणा 0 ऐं 1 प्रोबेबिलिटी या 1 जेको आहे उहो छॾियो आहे इन जे लाइ त सुभाणे थी सघे थो को अहिड़ो कुझु थी वञे जंहिंसां सिजु न उभरे। ऐं सिजु उभरण जी जेका प्रोबेबिलिटी आहे उहा तक़रीबन 1 जे वेझो यानी 100% जे वेझो आहे, पर 100% न आहे, 1 न आहे। छाकाणि त थी सघे थो सुभाणे को अहिड़ो वाक़ियो थी वञे जो सिजु न उभरे। तंहिं करे असां पक न हुअण जे करे थोरो मार्जिन छॾियो आहे। अच्छा, हाणे हिकिड़ी ॿी प्रोबेबिलिटी ते अचूं था त मां प्रोबेबिलिटी कढां थो त मुंहिंजी जेका ॿिली आहे जंहिंजो नालो आहे गोफ़र, यानी जेको गोफ़र आहे, जेका मुंहिंजी घर में जेका मौजूदु ॿिली आहे, इहा सुभाणे हिकिड़ो अहिड़ो नाविल लिखे, अहिड़ो किताबु लिखे जेको तमामु घणो मशहूरु थिए, तमामु घणो मक़बूल थिए ऐं तमामु दुनिया जा माण्हू उनखे पढ़नि, उन मां फैज़याब थियनि ऐं उनखे पसंदि करनि। त इन जी प्रोबेबिलिटी केतिरी आहे? हाणे तव्हांखे ख़बर आहे त ॿिलियूं किताब न लिखंदियूं आहिनि, ॿिलियुनि खे इंसाननि वांगुरु सोचण जी, सम्झण जी ऐं लिखण जी सलाहियत ऐं ख़ासियत न आहे। त मतिलबु इन जी प्रोबेबिलिटी तक़रीबन 0 जे वेझो थींदी। पर थी सघे थो को अहिड़ो जादू थी वञे, को अहिड़ो ताक़त अची वञे, या को अहिड़ो साइंटिफिक एक्सपेरिमेंट थी वञे जो ॿिलियुनि जो दिमाग़ तब्दील थी वञे, जो सुभाणे खां मुंहिंजी ॿिली लिखणु शुरू करे या सम्झणु शुरू करे। त इन करे मां चवंदुमि त इहा जेका प्रोबेबिलिटी आहे त मुंहिंजी जेका ॿिली आहे उहा नॉवेल लिखे, उहा 0.0000000 ऐं खोड़ सारा ज़ीरा ॾियण खां पोइ मां आख़िर में ॾींदुमि 1। त मतिलबु थी सघे थो को अहिड़ो इम्कान थी वञे जंहिंमें मुंहिंजी ॿिली अहिड़ो को नाविल लिखी वञे जेको माण्हुनि खे तमामु घणो पसंदि अचे। इहो बिल्कुलु इम्पॉसिबल इवेंट आहे, नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे, पर 100% इम्पॉसिबल न आहे। अच्छा, असां हाणे छा पढ़ियोसीं त जेतिरी वधीक प्रोबेबिलिटी ओतिरो वधीक थियण जो इम्कान, ऐं घटि में घटि प्रोबेबिलिटी ॿुड़ी थी सघे थी यानी 0 थी सघे थी, ऐं वधि में वधि प्रोबेबिलिटी 1 थी सघे थी, मतिलबु उहा 100% आहे। ऐं अगरि असां सिके उछालण जी ॻाल्हि कयूं त जेको हेड्स अचण जी प्रोबेबिलिटी हुई उहा हुई 1/2 यानी अधु, माना 50%। त 1/2 खां जंहिंजी बि प्रोबेबिलिटी वधीक हूंदी उन जे थियण जो जेको चांस आहे उहो वधीक आहे ऐं इम्कान वधीक आहे, ऐं जंहिंजी 1/2 खां घटि हूंदी मतिलबु उनजे थियण जो इम्कान घटि आहे, न थियण जा चांस वधीक आहिनि।